अदा हींअर आऊं पहुतल आहियां ही ठटे ज़िले जे झिरक जे भरिसां ॿॿरनि जे ॻोठ जे भरिसां ज़मीनुनि ते इते जेको जामशोरे ऐं दादू ज़िले मां जेके नयूं वही आयूं आहिनि ऐं जर्मन ढोरे मां जेको पाणी वही आयो उहो पाणी हिन सॼे इलाइक़े में 1000 एकड़ ज़मीन ॿोड़े चुको आहे। ही सवें ॻोठाणा ही बंधनि ते वेठा आहिनि, होॾां अॻियां वेठा आहिनि, कुझु लॾे अॻियां हलिया विया आहिनि। माण्हुनि जो करोड़े रुपयनि जो नुक़सानु थी चुको आहे ऐं उहो नुक़सानु को कुदरती आफ़त जे करे थियो हुजे, जो चइजे त मींहुं पियो आहे उनजे करे पाणी थियो आहे। मींहं जे बजाए ही सॼो पाणी जेको त आयो उनजो हमेशह तरीक़ेकार ही हूंदो आहे त उहो पाणी ईंदो आहे ऐं उहो पाणी अचण खां पोइ जॾहिं हिन इलाइक़े में पाणी काफ़ी सारो अची वेंदो आहे त अॻियां कराची वाह आहे। कराची वाह में बाबा हिननि खे माठ कराए, कराची वाह में RD 144 जे गेट वटां पाणी नेकाल थी उन आउटलेट वटां 144 नंबर वटां उहो हलियो वेंदो आहे कराची वाह में। हीअ थोरी टेक्निकल ॻाल्हि आहे, सिंध जे माण्हुनि खे सम्झणु खपे। तॾहिं सॼी सिंध में माण्हू ॿुॾनि कीअं था। जीअं कासिमाबाद आहे या हुसैनाबाद आहे या पठानकोट आहे या भिटाई टाउन आहे या मारवी टाउन आहे या डीपलाई कॉलोनी आहे या ये गुलिस्तान सजाद जा इलाइक़ा आहिनि या सिटीज़न आहे या लतीफ़ाबाद 4 नंबर आहे। इहे कीअं ॿुॾा आहिनि? उन्हनि खे ॿुधायो थो वञे कुदरती आफ़त आहे। थर में ॿार मरंदा आहिनि, चवंदो बाबा कुदरती आफ़त आहे। थर में ॿार मरण में कुदरती आफ़त छाजी आहे? थर में जेकॾहिं रोज़ी हुजे, मानी हुजे, पाणी हुजे, कणिक पुॼे, दवा हुजनि त ॿार कोन मरंदा। चवंदा कुदरती आफ़त अची वई। हाणे कासिमाबाद में जेकॾहिं अरबे रुपयनि जी जेका ड्रेनेज खाजी वई उहा अॼु न खाजे आहे ऐं ड्रेनेज लाइनूं हुजनि हा ऐं उहे साफ़ु थियल हुजनि हा ऐं 2009 खां जेका ड्रेनेज जा अरबे रुपया खाई वियल उहे न खाधल हुजनि हा ऐं रोड ऐं रस्ता ऐं ड्रेनेज लाइनूं सही हुजनि हा ऐं एक्सकेवेशन थी हुजे हा ऐं डिगिंग थी हुजे हा ऐं जेके चइबो आहे खाटी, उहा खाटी थियल हुजे हा नालियुनि जी, वाहन जी, त कासिमाबाद कोन ॿुॾे आहे। तीअं हिन इलाइक़े में जेकॾहिं ड्रेनेज नालियुनि जी खाटी थियल हुजे, उहा खाटी कीअं थी, उन में गड़बड़ कीअं थी थिए? हिकिड़ो मैकेनिकल डिपार्टमेंट आहे इरिगेशन जो, उन में अरबे खरबे रुपयनि जा उन में उनजे मैकेनिकल विंग में जेके यूनियन्स आहिनि उन्हनि जे वफ़्त सां मिलियुसि अशरफ कुलाची जे सरबराही में उनजी लेबर यूनियन जो। उन्हनि ॿुधायो त मिशनूं असांजूं बीठियूं आहिनि, असांजे मिशननि खे इस्तेमालु नथो कयो वञे। ॿियूं प्राइवेट मिशनूं हाणे उन्हनि जा डीज़ल पेट्रोल ॾेखारे अरबे रुपया खाई था वञनि ऐं उहा खाटी थिए कान थी, तंहिंजे करे उहो पाणी बीठो आहे। हाणे जेकॾहिं हीउ जीअं पाणी आयो जर्मन ढोरे मां, इहो को पहिरियों दफ़ो त कोन आयो, हमेशह ईंदो आहे। उहो पाणी हमेशह अचण खां पोइ हिन इलाइक़े में माण्हू ॿुॾंदा आहिनि, हिकिड़ो 2 ॾींहं पोइ पाणी निकिरे। हीअ ज़ात ने मुख़्तलिफ़ तई ज़ात जा केरु आहियो? कोहली तई केरु आहियो? ॿ आहियो। अच्छा, हाणे मुख़्तलिफ़ माण्हू बीठा आहिनि। हाणे न्याणियूं आहिनि, ॿार आहिनि, पोड़ियूं अमड़ूं आहिनि, इन्हनि जो गुज़र सफ़र आहे इन्हनि ते। ज़मीदार आहिनि हिते मुख़्तलिफ़, उन्हनि ज़मीदारनि जूं कंहिंजी 100 एकड़, कंहिंजी 300, कंहिंजी 365, कंहिंजी 400, कंहिंजी 50 एकड़। उहे सभु तब छो त जीअं पाणी आयो त हिते जे सरकारी अमलदारनि जा फिश फार्म आहिनि, उहे फिश फार्म में पार्टनर हिते जे इक़्तिदारी पार्टीअ जा माण्हू बि आहिनि, पीपुल्स पार्टी जा पार्टनर बि आहिनि, सरकारी कामोरा बि आहिनि, इरिगेशन जा अमलदार बि आहिनि। इरिगेशन जे अमलदारनि बि हाणे हुकुमराननि खां तरीक़ो इहो सिखियो आहे त इरिगेशन जा हाईवे जा अमलदार उहे पाण इन्वेस्टमेंट कंदा। फ्रंट मैन जो नालो कंहिं ॿिए जो हूंदो, को माण्हू फ्रंट मैन हूंदो, ख़बर पवंदी त उहो फलाणो वीचारो जेको आहे सो कमु तो कारनि जे शोरूम जो थो करे, बाबा फलाणो माण्हू आहे उहो कणिक जो कमु थो करे। दर हक़ीक़त उनजो नालो हूंदो ई कोन, सरकारी अमलदार जो पंहिंजो फिश फार्म हूंदो। हाणे उन फिश फार्म्स खे बचाइण लाइ छा कयो अथनि? पहिरीं ॻाल्हि त कैनाल जे या आउटलेट जे या रोड जे 200 फुटनि ताईं, 100 फुटनि ताईं, 30 फुटनि ताईं हर जाइ ते नेशनल हाईवे अथॉरिटी जा पंहिंजा लॉज़ आहिनि, इरिगेशन जा पंहिंजा लॉज़ आहिनि। जस्टिस अमीर हानी मुस्लिम में जो केस जेको हैदराबाद जो थियो, उन में वञी मुबारक कॉलोनी ॿियनि खे डिस्टर्ब करणु इरिगेशन अमलदार विया, उते वञी आर्ग्यूमेंट ॾिनो त हीअ फुलेलीअ खे हेतिरो वेझो घर आहिनि, पोइ वरी मापू थियूं त उहे परे हुआ। तीअं
हिन इलाइक़े में जेको कैनाल आहे कराची वाह आहे, उन कराची वाह जे 200-300 फुट हेॾां ताईं सरकारी ज़मीन आहे, उन में ठाहिया अथनि फिश फार्म। हाणे फिश फार्म जेके ठाहिया अथनि उन्हनि मां जेकॾहिं पाणी था निकाल कनि त मच्छी थी लुड़ी वञे उन्हनि जी ज़ाती इन्वेस्टर जी। हिकिड़ो त थियणु ईअं खपे त सरकारी फिश फार्म या सरकारी रस्ता बंदि करण वारा कैनालनि जा वाहन जा नेकाल जा थियणु ईअं खपे त उन्हनि ते FIR कटिजणु खपनि त उहे सरकारी ज़मीनुनि ते कीअं वेठा आहिनि। बजाए सरकारी ज़मीनुनि ते FIR कटण जे उन्हनि खे बचाइण लाइ ही हज़ारे माण्हू ॿोड़िया विया आहिनि, करोड़े अरबे रुपयनि जो नुक़सानु कयो वियो आहे त जीअं उन्हनि जा ज़ाती फिश फार्म बची सघनि। हाणे उहे ज़ाती फिश फार्म बचाइण लाइ 144 वटां आउं मुतालबो थो कयां इरीगेशन खाते खां, सिंध हुकूमत खां, सिंध इरीगेशन डिपार्टमेंट खां, सेक्रेटरी इरीगेशन खां, त ही सॼी सिंध में जीअं माण्हू ॿोड़ियो पियो आहे, हिकिड़े पासे सिंधियुनि खे सुकाए मारियो पिया, बदीन जा ज़िले जा लखे माण्हू सुकाए मारे छॾियो, काछे में माउ पुट तड़पी रेतीअ ते मरी विया, तड़पी ईअं सूडान में ईअं त एथियोपिया में कोन थियो हूंदो, जीअं काछे में माउ पुट तड़पी मरी विया हलिया, लाश पियो आहे उञ में। ऐं वाठा जेके आहिनि पीपलनि जा उहे वरी नेकियूं पिया ॻाईंदा, फलाणो सुठो कमु थी वियो, फलाणो चङो कमु थी वियो, माण्हू तबाह थी विया, बर्बाद थी विया। ॿिए पासे तव्हां ॾिठो त कंदकोट, शिकारपुर, जेकबाबाद, कबाइली झेड़ा, बेरोज़गारी, यूनिवर्सिटी कान्हे, तइलीम कान्हे, इस्पतालूं विकामी वयूं, सभु विकामी। ॿिए पासे वरी मींहुं पए त हीअं माण्हुनि खे ॿोड़े मारियो। हाणे ही फसल जेकॾहिं पाणी न कढियो वियो त ही सवे माण्हू सभु बेरोज़गार हूंदा, उहे ॻोठ जा माण्हू वीचारा वेठा आहिनि, उन्हनि जो पोयां घेरो आहे, होॾां ॻोठनि उहे घेरे में आहिनि। तंहिंजे करे मुतालबो थो कयां त फौरन इरीगेशन खातो 144 RD वटां इनलेट जेको आउटलेट जेको आहे उहो खोले कराची वाह में इन पाणी खे डिस्पोज ऑफ कयो वञे। पर उन खां अॻु में उहो तॾहिं डिस्पोज ऑफ थींदो, उन में शरारत अटकल कहिड़ी था कनि इरीगेशन अमलदार, छा था कनि जो जॾहिं मथां जांच थी थिए या मीडिया थी अचे त अटकल कहिड़ी था कनि, अटकल ही था कनि त फ़ोटू कढियो 144 RD वटां जेको आउटलेट आहे उन फ़ोटू कढियो, उनखे पाणी कोन पियो लॻे। पाणी कीअं लॻंदो जॾहिं अॻियां उन जाइ ते तव्हां बंदि ॿधी पंहिंजा फिश फार्म ठाहे बंदि ॿधी छॾियो आहे, ओॾा पाणी अचे ई कोन थो। हाणे बंदि ॿधी, बंदि छो ॿधो अथव त तव्हांजी मच्छी महफ़ूज़ रहे। तंहिंजे करे हिन ते नोटिस वठणु खपे सिंध हाई कोर्ट सगोरी खे, सुप्रीम कोर्ट सगोरी खे, को हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट करणु खपे सॼी सिंध में त कीअं माण्हुनि खे ॿोड़े मारियो पियो वञे ऐं कीअं माण्हुनि जा ज़िंदगीअ जा समूरा वसीला, उन्हनि जी कई कमाई, उन्हनि जी पोखी, उन्हनि जी इन्वेस्टमेंट तबाह कई वई आहे। इन करे फ़ौरन 144 तां पाणी निकाल कयो वञे ऐं जेके ही हज़ारे माण्हू जिन खे डैमेज कई हुई आहे, जिन जे फसलनि खे डैमेजिस थियूं आहिनि, नुक़सानु थियो आहे, उन्हनि माण्हुनि खे उनजो मुआवज़ो ॾिनो वञे। हीउ सॼो इलाइक़ो झिरक जो परियां जमपीर ऐं हीउ सॼो पट, हीउ ॿॿरनि जा ॻोठ, अॻियां हिलाया, सोंढा, इहे सभु माण्हू वीचारा इंतिहाई कसम पुरसी जी हालत में आहिनि। साकरे खां, केटी बंदर खां, ॿुहारा खां, ॻाढ़े खां माण्हू जुलूस कढी ठटे पिया अचनि पाणी जी खोट लाइ। पहिरीं उन्हनि खे उञो ई करे उञो मारियो वियो आहे। सिजावल सॼे ज़िले में तबाही ऐं बर्बादी आहे। कासिमाबाद में हींअर पाणी बीठो आहे, वरी चवनि था 9 अगस्त खां वरी नओं वहिकिरो अचिणो आहे। उन खां अॻु में हिननि इलाइक़नि मां पाणी कढो जे वरी था मींहं पवनि, हीअ ओवरटॉप थींदा सभु रोड, हीउ सॼो इलाइक़ो हिकिड़ी तबाही ऐं बर्बादी जो मंज़र पेश पियो करे। हींअर उहो वधीक तबाह थी वेंदो। माण्हू वज़ीर, सियासी अॻुवान पंहिंजनि घरनि में वेठा आहिनि, कंहिं बि साइट ते वञण लाइ तयारु कोन्हनि। सिंध जो को बि धणी धोणी तयारु थिया। ऐं सिंध जे माण्हुनि खे बि दांह थो ॾियां, तव्हांजो धणी धोणी अयाज़ लतीफ़ पलीजे ऐं क़ौमी अवामी तरीक़ा सवाइ केरु कोन्हे, केरु अचण लाइ तयारु कोन्हे। जेकॾहिं निरेश क़तल थो थिए त उते ड्रोड़ी मीरपुर ख़ासि मूंखे पुॼणो थो पए। जे जमुना खे राति जो कढियो इन सिविल अस्पताल मां त QAT खे, असांखे दोस्तनि खे, अशरफ लाखे खे, रोशन कंदरानी खे, अल्ताफ़ खे, गुलज़ार खे, अनवर नोआणी खे, मज़र राहुजा, मुनवर जोतोई, अब्बास पठाण, इन्हनि खे ड्रोड़ी पुॼणो थो पए। ज़ीनत समोदी वञी पुॼे के नसरपुर जे ॻोठ में, किथे हज़ारनाज़ कंदरानी वेठी आहे, किथे वेठी आहे असांजी अमीरज़ादी ब्रह्माणी, किथे वेठी आहे अज़रा रिंद, सिंधियाणी तरीक़े जो अॻुवाणनि। को धणी साईं कोन्हे, को पॉलिटिकल लीडर कोन्हे। जेकॾहिं शागिर्दनि सां ज़ुल्म थो थिए त SST थी अची हड़तालूं करे ऐं बुख हड़तालूं ऐं लाइब्रेरियुनि लाइ उहा थी निकिरे। पर असां वटि वसीला पूरा सारा आहिनि। असां वटि 100 माण्हुनि जे अचण लाइ गाॾी हिकिड़ी हुन में लटकी अचूं। पर ॿी लीडरशिप किथे आहे? सिंध जा खरबपति वॾेरा किथे आहिनि?
सिंध जा खरबपति कामोरा किथे आहिनि, सनतकार किथे आहिनि, फेसबुक ते वेठा पोस्टूं रखनि, सिंध कीअं थींदी, समाजी तब्दीली कीअं अचणु खपे, हाणे छा थियणु खपे, वरी पोस्ट रखे त फलाणो, को चवे त सूबाई ख़ुदि मुख़्तियारी, को चवे त वफ़ाक़ खां फलाणो, को चवे त कश्मीर था फतह कयूं, को चवे त अफ़गानिस्तान, ठलियूं अयाशियूं पिया कनि लफ़्ज़नि जूं। माण्हुनि जी अशर हीअ आहे, सिंध जा माण्हू हीअ अशर में वेठा आहिनि, हीअ फेसबुक ते ट्विटर ते पोइ घर खां निकिरण लाइ तयारु कोन्हनि, घर जे कुंड में वेठा आहिनि, उते वेठा हिक ॿिए खे गारियूं ॾियनि, हिक ॿिए सां झेड़ा कनि, हू चए हीउ चङो आहे, हू चए हीउ चङो आहे, हिक ॿिए जे ॼुंडनि में, हिक ॿिए जे ॻिचियुनि में हथ पिया अथनि। सिंध ॿुॾी पई आहे। कासिमाबाद में राति जो घर गुलिस्तान सजाद में धिका मूंखे खाइणा था पवनि। कासिमाबाद फेज़ 1 पकोड़ा चौक ते आउं वञी बीहां, जे सना सेंटर में को चरियो ॿारनि खे कब्ज़ो करे तॾहिं बि आउं वञा, जे ॿुढे पालारी जा घर ड्रायो तॾहिं मूंखे पुॼणो पवे, जे कराची में वञी कंहिं माण्हुनि खे मोचड़ आणो तॾहिं उते वञी आउं पुॼां। हाणे आउं त मुंहिंजा त असांजा क़ौमी अवामी तरीक़ा त लिमिटेड रिसोर्सिस आहिनि, तंहिं करे आउं सिंध जे सहाफ़ियुनि खे, आलमनि खे, अदीबनि खे, सियासी अॻुवाणनि खे जेके घर वेठा आहिनि, बयान वेठा जारी कनि, उन्हनि सभिनी खे अपील थो कयां त घर वेही रुगो हिकिड़ी प्रेस रिलीज़ था मोकिलियो, या प्रेस रिलीज़ हिकिड़ी बंदि कयो, माण्हुनि वटि वञो, ॾिसो सिंधी कीअं ॿुॾल आहिनि, हीअ कीअं ॻोठ ॿुॾल आहिनि, माण्हुनि जे चहिरनि ते ॾिसो, हिननि खे ॾिसो। पोइ वरी जेकॾहिं असीं वेंदासीं त को माण्हू वरी उनखे वञी चवंदो त अदा हीअ ग़रीब माण्हू हुनजी मदद ॾियो, पोइ असीं छा कयूं, असीं पोस्ट था रखूं, स्टेटस था रखूं। स्टेटस रखण जे बजाए हिननि माण्हुनि सां वञी वियो, बराबरि तव्हीं कुझु कोन ॾेई सघंदव। बराबरि आउं सम्झां थो त रोशन करनाणी वटि पैसा कोन ॾियो 100 देगियूं लाराए, या गुलज़ार जुमाणी वटि कोन्हे हिकु मशीनूं त हितां अची पाणी कढाए सघे, उहा सरकार वठनि, पर गुलज़ार जुमाणी या अशरफ लाको भरजला थियण लाइ माण्हुनि जे पुॼनि था। ॿियूं लीडरशिप किथे आहे, ॿिया माण्हू किथे आहिनि, हीअ न्याणियूं आहिनि, हीअ ॿारड़ियूं आहिनि, हीअ न्याणियूं पेर उघाड़ा करे बीठियूं आहिनि, हिननि जे लाइ न स्कूल आहिनि, न हिननि लाइ का शइ आहे, हीअ ॿार बीठा आहिनि, हीअ पेर उघाड़ा आहिनि। इन्हनि खे, इन्हनि जी रोज़ी आहे ज़राअत, उहा ज़राअत इन्हनि जी तबाह करे छॾींदव त हीअ ॿार दरबदर थी वेंदा हलिया। हिन इलाइक़े में जेके सिविल सोसाइटी अॻुवाणनि उहे सुठी कोशिशि पिया कनि, नौमान मेमण ऐं ॿिया हिते सरगर्मी कनि पिया पाणी कढाइण लाइ। ॿिया ॿ दोस्त आहिनि नौजवान, हीअ जेके तव्हांजो नालो छा आहे, इस्माइल मेमण, इहे ॿिया जेके आहिनि इहे सभु लॻा पिया आहिनि, हीअ ॿ बीठा आहिनि, हीअ साईं हेॾां बीठो आहे, हीअ ॿिया दोस्त बीठा, इहे सभु लॻा पिया आहिनि, पर इन्हनि जो वस कोन्हे। तंहिंजे करे इरीगेशन जो चीफ इंजीनियर, इरीगेशन जो AC, इरीगेशन जो एक्सियन, सिंध जो वज़ीर आला, सिंध जो इरीगेशन जो नओं मिनिस्टर साहबु आयो आहे, उहो सिंध जो नओं मिनिस्टर साहबु पंहिंजो रोल प्ले करे, सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस साहबु करे, सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस साहबु करे। DC ठठो किथे आहे, DC ठठे खे अॼु हिते कैंप लॻाइणु खपे, कमिश्नर हैदराबाद डिवीज़न खे हिते विज़िट करणु खपे। हिते जा जेके नाज़िम आहिनि से किथे आहिनि, तालका नाज़िम, ज़िले नाज़िम, UC नाज़िम, उहे सभिनी खे अचणु खपे। MNAs MPs उन्हनि खे पुॼणु खपे, सिविल सोसाइटी खे हिते अचणु खपे। ऐं सभिनी खे गुज़ारिश कयां थो त हिननि माण्हुनि जा धणी थियो, सिंध जे माण्हुनि खे अकेलो करे निपूड़जणु, चिपजणु, तबाह ऐं बर्बादु थियणु न ॾियो, सिंध जे माण्हुनि जी वारसी कयो। महिरबानी।